अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उंदड़। ख़बर शामिल कयूं था नवाबली मां HR JDO न्यूज़ जे रिपोर्टर जावेद रिंद जी। ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में अहले सुन्नत जमात तरफ़ां नवाबली मोहम्मद जे बिलाल मस्जिद में जलसो ज़ेर सदारत मौलाना ताज मोहम्मद राहू में थियो, जंहिं इलाइक़े जे माण्हुनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। जलसे के खिताब कंदे मौलाना ज़ैनुल आबिदीन लाखो हाफ़िज़ ख़ालिद हुसैन राहू चयो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जहाननि लाइ रहमत बणाए मोकिलियो वियो आहे। दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी हासिल करणी आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत ते ई हलणो पवंदो। जॾहिं त मशहूर नात ख़्वान हाफ़िज़ अली अकबर ओठो नात पढ़ी ॿुधंदड़नि ते वजद तारी करे छॾियो। उन ई मौक़े ते बिलाल मस्जिद जे ख़तीब हाफ़िज़ एहसान राहू, हाफ़िज़ रज़ा मोहम्मद राहू, हाफ़िज़ शाहनवाज़ ताहिरी, प्रेस क्लब नवाबली मोहम्मद जे सदर यूसुफ, सहाफ़ी जावेद रिंद ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया। उन मौक़े ते नवाबली मोहम्मद प्रेस क्लब जो सदर मोहम्मद यूसुफ, सहाफ़ी जावेद रिंद ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।